अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु आउं तव्हांखे डीपी लोगो ठाहिणु सेखारींदुसि जो तव्हां पंहिंजी मोबाइल में ठाहे सघो था। तव्हांखे सभ खां पहिरीं तव्हांखे पिक्सल लैब तव्हांखे ओपन करणो पवंदो। पिक्सल लैब ओपन करण खां पोइ हीउ जेको तव्हां ॾिसी रहियो हीउ जेको तव्हां हिनखे डाउनलोड करे डिलीट करे छॾियो, ठीकु आहे न। डिलीट करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां जेको ऑप्शन ॾिसी रहिया आहियो तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां शेप्स जो लिखियो पियो, तव्हां शेप्स ते क्लिक करियो। ॾिसो मूं शेप्स ते क्लिक करियो आहे। हाणे जेको तव्हां हिन जे अंदरि वञो, ॾिसो तव्हां हिन जे अंदरि वञो, तव्हां हीउ जेको गोल वारो आहे तव्हां हिनखे खणो। ॾिसो गोल वारे खणण खां पोइ तव्हां हीउ जेको निशान आहे ॼाड़ी वारो तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां जेको सही वारो ऑप्शन आहे तव्हां हिन ते टिक वारे निशान ते क्लिक करियो, ठीकु आहे न। हिन जे क्लिक करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां जेको वरी तव्हां हिनखे क्लिक करे ऐं जेको ॿियो को शेप्स खणो, ठीकु आहे न। शेप्स ते वञी करे ऐं जेको तव्हां हिनखे थोरो नंढो करियो ऐं हिनखे थोरो नंढो करियो, ठीकु आहे न। हिनखे थोरो हिते करे ऐं हिनखे वधाए करे ऐं हिनखे बि हिते वधाए करे पोइ खणी अचो, ठीकु आहे। हिनखे पूरे विच ते खणी अचो। ॾिसो हिनखे थोरो तव्हां हिते खणी करे ऐं तव्हां हिन ते टिक करे ऐं तव्हां हिनखे पूरे विच ते खणण जे लाइ जेको हीउ ऑप्शन जेको आहे रिलेटिव पोज़ीशन तव्हां हिन ते क्लिक करे पूरे विच ते तव्हां हिनखे खणी ॾिसो मूं हिन ते पूरे विच ते रखी छॾियो आहे। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हांखे हिन जो जेको रंग जेको अछो आहे तव्हां हिनखे पहिरियां रंग करियो। रंग जे लाइ तव्हां हिन ते क्लिक करे ऐं कलर लिखियलु आहे तव्हां हिन ते कलर ते क्लिक करियो ऐं जेको तव्हां हिनखे ओपन करियो। ॾिसो हिनखे ओपन करण सां ॻाढ़ो रंग थी वियो आहे। तव्हां हिनजो रंग चेंज करियो। ॾिसो मूं हिन जो रंग कारो कयो आहे, ठीकु आहे। पोइ तव्हां सही वारे निशान ते क्लिक करे ऐं जेको हेठां जेको आहे तव्हां हिनजो बि रंग चेंज करियो। ॾिसो कलर ते वञी करे तव्हां हिनजो बि रंग कारो करियो, ठीकु आहे न। ॻाढ़ो अची वियो, तव्हां हिनजो रंग कारो करियो, ठीकु आहे न। तव्हां हिन ते ओके वारे निशान ते क्लिक करे, ठीकु आहे। हाणे वरी तव्हांखे केॾांहुं वञिणो आहे, वरी तव्हां शेप्स ते वरी हेठि जेको हिते क्लिक करे ऐं तव्हां शेप्स ते वञो। शेप्स ते वञण खां पोइ तव्हां हिनखे बिल्कुलु हिते करियो, ठीकु आहे। हिनखे पोइ तव्हां बिल्कुलु हिनखे बि हिते रखी करे ऐं हिते वधाए छॾियो, ठीकु आहे। वधाइण तव्हां हिन ते क्लिक करे ऐं जेको हेठां आहे तव्हां हिन ते बिल्कुलु हिते करियो ऐं हिनखे बिल्कुलु हिते करियो, ॾिसो। ऐं पोइ तव्हां हिनखे ओके करियो। ॾिसो ओके कयुमि। ओके करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां हिन ते वरी क्लिक करे ठीकु आहे। तव्हां हिन ते क्लिक करे ऐं जेको आहे रिलेटिव पोज़ीशन तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं हिनखे पूरे विच ते खणी ॾिसो मूं हिन ते पूरे विच ते रखियो आहे, ठीकु आहे न। हिन खां पोइ तव्हां वरी हिन जो कापी करियो। कापी करण जे लाइ तव्हां हिन लिखियलु आहे तव्हां हिन ते लॻायो कापी निशान खां पोइ तव्हां वरी हीउ जेको रिलेटिव पोज़ीशन आहे तव्हां हिन ते क्लिक करियो, पूरे विच ते खणी अचो। ॾिसो पोइ मूं बि हिनखे पूरे विच ते खणी छॾियो आहे। हाणे तव्हां वरी पोज़ीशन ख़ाली जेको लिखियलु तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं तव्हां हिनखे 6 चकर टे चकर तव्हां हिनखे मथे खणो, 6 चकर तव्हां हिनखे मथे खणो। ॾिसो 1 2 3 4 5 6, ठीकु आहे न। वरी बि तव्हां हिनखे कापी करियो। ॾिसो तव्हां वरी दुबारा तव्हां हिनखे कापी करिणो आहे। कापी मूं करे छॾियो आहे। तव्हां वरी हिन ते पूरे विच ते खणी अचो। ॾिसो पूरे विच ते खणण खां पोइ वरी पोज़ीशन ते क्लिक करे हिनखे वरी 6 चकर हेठि खणी अचो। न 16 त तव्हांखे बि इन तरीक़े सां तव्हांखे सभिनी जेको मूं जेके लॻाया आहिनि तव्हांखे बि इन तरीक़े सां लॻाइणा आहिनि, ठीकु आहे। हिन खां पोइ तव्हां हिकिड़ो नओं शेप्स ते वञी करे तव्हां हिकिड़ो नओं शेप्स खणो, जेको गोल वारो खणो। हिनखे खणण खां पोइ तव्हां हिनखे ओके वारे निशान ते क्लिक करे ओके वारे निशान ते क्लिक करे तव्हां हिनखे थोरो नंढो कयो। ॾिसो मूं हिनखे नंढो करण खां पोइ तव्हां बिल्कुलु नंढो नंढपण खां पोइ विच ते खणी अचो, पूरे विच ते, ठीकु आहे न। विच ते खणण जे लाइ रिलेटिव पोज़ीशन त लिखियलु आहे तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं पूरे विच ते हिन ते रखो, ठीकु आहे न। ॾिसो मूं हिनखे पूरे विच ते रखियो आहे। तव्हांखे बि इन तरीक़े सां पूरे विच ते रखिणो आहे, ठीकु आहे। ठीकु हिन खां पोइ तव्हां सभिनी खे पाण में मिलाए करे, ठीकु आहे। सभिनी खे पाण में मिलाइण जो तरीक़ो तव्हांखे ॿुधायां थो। तव्हां पहिरीं सभ खां पहिरीं तव्हां हिन ते वञो, हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते वञो। हिन ते वञण खां पोइ हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं सभिनी खे पाण में टिक करियो, ठीकु आहे न। टिक करण खां पोइ हीउ जेको ऑप्शन आहे मिलाइण वारो इहो तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं तव्हां हिनखे
ॿ चकर क्लिक करियो, पाण में मिली वेंदा। ठीकु आहे न, ॾिसो ही मिली विया आहिनि। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हांखे वरी बि हीअं वञी करे हीअ जेको एरेज कलर आहे तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां हिनखे ओपन करियो। ठीकु आहे न, ओपन करण खां पोइ तव्हां सही वारे निशान ते क्लिक करियो। हाणे तव्हांखे हिकिड़ो नओं शेप्स खणणो पवंदो। नएं शेप्स तव्हां शेप्स ते वञी करे ऐं तव्हां ॾिसो ही जेको ऑप्शन आहे अधु वारो, तव्हां हिनखे अधु वारो खणो ऐं तव्हां हिनखे सही वारे निशान ते क्लिक करे ऐं तव्हां हिनखे बिल्कुलु नंढो करियो। ठीकु आहे, इन तरीक़े तव्हां हिनखे नंढो करे तव्हां हिनखे फेड़े अचो इन तरीक़े सां ऐं तव्हां बिल्कुलु ॾिसो हिनखे तव्हां कॉपी करियो। कॉपी करण खां पोइ इहो जेको तव्हां हिनखे डिलीट करियो। ॾिसो कॉपी करण खां पोइ ॾिसो पूरे विच ते खणी अचो। ॾिसो इन तरीक़े सां तव्हांखे उनखे बि तव्हांखे इन तरीक़े सां लॻाइणो आहे। ॾिसो इन तरीक़े सां तव्हांखे उन ते बि लॻाइणो, इन तरीक़े सां तव्हांखे उन ते बि लॻाइणो आहे। ॾिसो त तव्हांखे बि इन तरीक़े सां मिलाइणो। मिलाइण खां पोइ तव्हां वरी बि इनखे मिलायो पाण में टिक वारे निशान ते टिक करे ऐं तव्हां हिनखे पाण में मिलाए छॾियो। ॾिसो मूं हिनखे तव्हांखे बि इन तरीक़े सां मिलाइणो आहे। मिलाइण खां पोइ तव्हां वरी एरेज कलर ते वञो। हीअ जेको एरेज कलर आहे तव्हां इन ते वञो। एरेज कलर खां वञण खां पोइ तव्हां वरी हिनखे ओपन करियो। छो त पासा जेके पासे कटिणा हुआ उहे बिल्कुलु कटिजी विया आहिनि। ठीकु आहे न, ऐं तव्हां वरी सही वारे निशान ते क्लिक करे ॿाहिरि निकिरी वञो। ठीकु आहे, ॿाहिरि निकिरण खां पोइ तव्हां वरी बि शेप्स ते वञो। ठीकु आहे न, इहो शेप्स तव्हां शेप्स ते वञी करे गोल दायरे वारो खणो। गोल दायरे वारो खणण खां पोइ तव्हां हिनखे बिल्कुलु ख़तमु करियो। हीअ जेको आहे ओपेसिटी खे बिल्कुलु ख़तमु करियो ऐं जेको आहे इहो जो स्ट्रोक विद तव्हां हिनखे वधाए छॾियो। ठीकु आहे, स्ट्रोक विद वधाइण खां पोइ तव्हां बिल्कुलु सही वारे निशान ते क्लिक करे ॿाहिरि निकिरी अचो। ॿाहिरि निकिरी अचण खां पोइ ॾिसो तव्हां हिनखे वधाए पूरे लाइन ते तव्हां हिनखे रखो। ठीकु आहे, ॾिसो मूं हिनखे पूरी लाइन ते रखियो आहे ऐं लाइन ते रखण खां पोइ तव्हां हिनखे पूरे विच ते खणी अचो। ॾिसो मूं हिनखे पूरे विच ते खणी आयो आहियां। हाणे तव्हांखे जेको तव्हां हींअर लॻायो तव्हां हिनजो पंहिंजो रंग चेंज कयो। ॾिसो तव्हांखे हिनजो रंग अछो करिणो आहे। हिनजो अछो रंग करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे वरी ॿिन्हिनि जेको पाण ॿई ठाहिया तव्हां हिन ते वञी करे हिन ॿिन्हिनि खे पाण में मिलायो। ॾिसो मिलाइण खां पोइ तव्हां हिनखे मूं मिलाए छॾियो। मिलाइण खां पोइ वरी तव्हां ओपेसिटी ते वञी जेको एरेज कलर ते वञी करे तव्हां हिनजो अछो रंग ख़तमु कयो। ॾिसो हीअ डिज़ाइन ठाहिणी हुई, इन पासां डिज़ाइन ठाहिणी हुई ऐं मूं हिनजी डिज़ाइन तयारु करे छॾी आहे। ठीकु आहे न, पाण तव्हां ओके वारे निशान ते क्लिक कयो। ओके निशान ते क्लिक करण खां पोइ वरी तव्हां शेप्स ते वञो। ॾिसो तव्हां शेप्स ते वञो। शेप्स ते वञण खां पोइ तव्हां वरी गोल दायरे वारो खणो। गोल दायरे खणण खां पोइ जो स्ट्रोक जेको हिनजो जेको ॾिसो फिल कलर तव्हां हिनखे बिल्कुलु ख़तमु करियो। ओपेसिटी तव्हां हिनखे बिल्कुलु ख़तमु करियो। ख़तमु करण खां पोइ स्ट्रोक विद आहे तव्हां हिनखे बिल्कुलु वधाए छॾियो। ॾिसो इन तरीक़े सां पहिरीं कयो, ईअं तरीक़े सां तव्हांखे हींअर बि तव्हांखे ईअं ई करिणो आहे। ॾिसो इनखे करण खां पोइ तव्हां हिनखे बिल्कुलु वधाए छॾियो। ॾिसो पूरी कलर ते तव्हां रखिणो आहे। ॾिसो अहिड़े तरीक़े सां तव्हांखे रखिणो आहे। रखण खां पोइ तव्हां हुनखे पूरे विच ते लॻायो। ॾिसो हिनखे तव्हांखे बि इन पूरी विच ते लॻाइणो आहे। लॻाइण खां पोइ तव्हां हिनखे तार लॉक करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां बिल्कुलु तव्हां जेकी बिस्मिल्लाह जेकी तव्हां खणी आहे उहा तव्हां ला इलाहा इल्लल्लाह जेके तव्हां मुंहिंजे मथां लॻायो था, तव्हां बिस्मिल्लाह लॻायो था, तव्हां ला इलाहा मूंखे सुठो ला इलाहा लॻंदो, मां हिनजे मथां ला इलाहा इल्लल्लाह लॻाईंदुसि। ठीकु आहे, ॾिसो तव्हां हिनजे अंदरि ला इलाहा इल्लल्लाह लॻायो। ठीकु, ला इलाहा लॻाइण खां पोइ जेके तव्हां हिनजे अंदरि बिस्मिल्लाह बि लॻाइणु चाहियो था तव्हां बिस्मिल्लाह बि हिनजे अंदरि लॻाए सघो था। हिकिड़ो ॻाल्हि मूंखे विसरी वई आहे, जॾहिं
ये जेको आहे जेको पाण हीउ जेको लॻायो इनखे तव्हां पूरे विच ते खणण खां पोइ तव्हांखे इहो जेको ए वारो निशान तव्हां इन ते वञो, इन ते वञण खां पोइ टेक्स्ट जेको लिखे तव्हां इन टेक्स्ट ते वञो, टेक्स्ट ते एडिट ते वञो, एडिट ते पोइ वञण खां पोइ तव्हां जेको तव्हांखे हिकिड़ी एप्लीकेशन इस्तेमालु करणी पवंदी। इहो कीबोर्ड आहे, कीबोर्ड जो नालो आहे मल्टीलिंक कीबोर्ड, तव्हांखे इस्तेमालु करिणो पवंदो। ठीकु आहे न। उहो किथां मिलंदो, तव्हां प्ले स्टोर तां बि इनखे डाउनलोड करे सघो था। छो त हीउ जेको तीर वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो, इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां तारे वारो जेको निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां काफ़ी सारो तव्हां इन जे अंदरि ॾिसो तारा मुंहिंजे लॻायां थो। ठीकु, तव्हांजे लाइ तव्हां तारे खे खणण खां पोइ हीउ जेको कोरे में तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इनखे बिल्कुलु इन तरीक़े सां खणी अचो। ॾिसो खणण खां पोइ तव्हांखे छा करिणो, तव्हां इन जी साइज़ थोरी वधाए छॾियो। ठीकु आहे, इनजी साइज़ वधाए छॾी आहे ऐं तव्हां कुझु तारा इन जे अंदरि ॿिया बि लॻाए सघो था, छो त तारा घटिजी विया आहिनि ऐं तारा ॿिया बि लॻायां थो। ॾिसो तारा लॻाइण खां पोइ तव्हांखे अञा बि ॿ टे लॻाइणा आहिनि। ठीकु, ऐं तव्हांजी साइज़ घटि करियो। करण खां पोइ तव्हां वरी इन ते वञो फुल तव्हां इन ते करे रखी सघो था। ठीकु आहे, इन्हनि खे रखण खां पोइ वरी तव्हां तारा जेका आहिनि तव्हां इनखे तारनि खे कॉपी करण जे लाइ तव्हां वरी इहो ए ते वञी करे ऐं कॉपी वारो निशान तव्हां इन ते कॉपी करियो। कॉपी निशान करण खां पोइ तव्हां इनखे रोटेट करियो। ठीकु आहे न। रोटेट जी लिखियल तव्हां इन ते रोटेट ते वञी करे जेको रोटेट लिखियल तव्हां इन ते वञी करे ऐं तव्हां इनखे बिल्कुलु इन तरीक़े सां एड करियो। ठीकु आहे, एड करण खां पोइ तव्हां इनखे बिल्कुलु हिते रखो। ठीकु आहे, ॾिसो पूरे तरीक़े जे विच सां मिलाए करे तव्हां इनखे बिल्कुलु ठीकु आहे। हाणे जेको तारा जेके लॻाया आहिनि हू जेको लॻायो पाण खे ॿिनि खे पाण में मिलाए ॾिनो। ठीकु आहे, मिलाइण जो तरीक़ो जेको टिनि खे मिलाइणो, ॿिए खे जेके तव्हांखे न आहे मिलाइणो। ठीकु आहे, मिलाइण खां पोइ तव्हांजो सही वारो निशान तव्हां इन ते क्लिक करे ऐं सभु इन टिनि खे पाण में मिलाए छॾियो। ठीकु आहे, ॾिसो मूं इनखे पाण में मिलाए छॾियो आहे ऐं इन्हनि ॿिन्हिनि खे मूं पाण में मिलाए छॾियो। मिलाइण खां पोइ तव्हां इन ते वञी करे ऐं इनखे पूरे विच ते खणी अचो। ॾिसो मिलाए छॾियो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे जेको इन जे अंदरि बिस्मिल्लाह लॻाइणी आहे, बिस्मिल्लाह बि तव्हां इन जे अंदरि लॻाए सघो था। तव्हां बिस्मिल्लाह जे लाइ तव्हां ए ते वारे निशान ते ए वारे निशान ते वञी करे ऐं टेक्स्ट वारे निशान ते वञी करे ऐं एडिट जे लिखे तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इन जे अंदरि बी लिखो। ठीकु आहे न। बी लिखण खां पोइ तव्हां जो फ़ॉन्ट लॻायो। फ़ॉन्ट लाइ तव्हांखे ए ते वञी करे ऐं जेको फ़ॉन्ट लिखियल आहे तव्हां ए बी वारो तव्हां इन ते वञो। इन ते वञण खां पोइ माए फ़ॉन्ट में वञो। माए फ़ॉन्ट में बिस्मिल्लाह जेकी मुंहिंजूं पहिरियों उहा उन जे अंदरि लॻाईंदुसि। ठीकु आहे, ऐं बिस्मिल्लाह मूं जे अंदरि लॻाए छॾी आहे। तव्हांखे इन जी साइज़ वधाइणी आहे। ठीकु आहे, मूं उनजी साइज़ वधाए छॾी आहे। ऐं तव्हां जेके इन जे अंदरि नालो लिखणु चाहियो था तव्हां पंहिंजो नालो बि लिखी सघो था। जीअं मां पंहिंजो नालो इन जे अंदरि लिखांसि थो। ॾिसो मूं इन जे अंदरि पंहिंजो नालो लिखी छॾियो आहे ऐं तव्हां वरी फ़ोन ते वञी करे तव्हां इन जे अंदरि इन जो फ़ॉन्ट को बि लॻाए सघो था। सिंधी फ़ॉन्ट जी जॻह तव्हां लॻाइणु चाहियो था सिंधी फ़ॉन्ट लॻाए, या तव्हां ॿिया का फ़ॉन्ट लॻाइणु चाहियो था तव्हां बिल्कुलु काफ़ी सारा फ़ॉन्ट इन जे अंदरि मूं जा पहिरियों आहिनि मां इन जे अंदरि को फ़ॉन्ट लॻाए सघो था। जीअं मूंखे हीउ फ़ॉन्ट सुठो लॻे मां हीउ फ़ॉन्ट लॻाईंदुसि। ठीकु, हिन खां पोइ तव्हां इन जे हेठां तव्हां पंहिंजो नंबर इन जे हिते पंहिंजो नंबर बि लॻाए सघो था ऐं जेको ख़ाली निशान तव्हां इन जे अंदरि कुझु पंहिंजो नंबर लिखे सघो था। ठीकु आहे न। इन जे अंदरि मां पंहिंजो नंबर लिखंदुसि। ॾिसो मूं इन जो पंहिंजो नंबर लिखी छॾियो आहे ऐं तव्हांखे पंहिंजो नंबर तव्हां पंहिंजो इन जे अंदरि लॻाए सघो था ऐं फ़ोन ते वञी करे तव्हां इन जो चेंज करियो। ठीकु आहे न। जीअं तव्हांजी साइज़ वधायो, साइज़ वधाइण खां पोइ तव्हां इहो रोटेट वारो आहे जेको ॾिसो हीउ जेको आहे कोरे तव्हां इन ते कोरे ते क्लिक करे तव्हां इनखे बिल्कुलु इन तरीक़े सां कयो। ठीकु आहे न। करण खां पोइ तव्हांखे वरी बि जेके हेठां जेके इन जे ॾिसो इन तरीक़े सां ई तयारु थी वियो आहे ऐं तव्हांखे जेकॾहिं सभिनी खे अलॻि अलॻि रंग करिणो आहे। ठीकु आहे, ठीकु मां सभ खां पहिरीं जेको आहे तारे वारो तव्हां इन ते क्लिक करे ऐं जेको ऑप्शन आहे तव्हां इन ते क्लिक करियो। हीउ जेको ठीकु आहे, इन खे क्लिक करण खां पोइ तव्हां टेक्स्ट लिखे तव्हां इन ते क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां पोइ
ठीक है। तव्हां तारे जे वारे निशान ते तव्हां इनके रंग करणु चाहियो था त रंग तव्हां बिल्कुलु करे सघो था। तव्हां सभ खां पहिरीं तव्हां इनके कॉपी करियो, ठीकु आहे न। कॉपी करे पोइ तव्हां इनके पूरे विच ते खणी अचो। ॾिसो मां इनके पूरे विच ते खणी आयुसि। खणी अचण खां पोइ तव्हांखे वरी बि छा करिणो आहे उहो बि तव्हांखे ॿुधायां थो। जेको तव्हां जो तारे वारो निशान तव्हां इन ते क्लिक करे ऐं तव्हां इन जो जेको तारे वारो जो रंग अछो आहे उहो तव्हांखे ख़तमु करिणो आहे, ठीकु आहे न। ख़तमु करे तव्हां इरेज़ कलर ते वञी करे तव्हां इन तारे जो रंग ख़तमु कयो, ठीकु। ख़तमु करण खां पोइ तव्हां इनखे कॉपी करियो। कॉपी जो तव्हांखे तरीक़ो 3-4 दफ़ा पहिरीं ॿुधाए वियो आहियां। तव्हां तारे कॉपी करण खां पोइ तव्हां इनखे पूरे विच ते खणी अचो। त वीडियो घणी डिघी थी वई आहे, हिन जे लाइ वीडियो खे नंढो नंढो करे वीडियो खे ठाहियां पियो, ठीकु आहे। तव्हांखे इनके करण खां पोइ तव्हां जेको तारे वारो निशान तव्हां इनके ॿिनि खे पाण में मिलाए ॾिनो। मिलाइण जो तरीक़ो तव्हां सभ खां पहिरीं तव्हां इन ते क्लिक करे इन ते पोइ तव्हां इन ते क्लिक करे ऐं तव्हां जो इहो जेको तारे वारो हिकिड़ो हीअ आहे हिकिड़ो हीअ आहे, इन ॿिनि खे पाण में मिलाए ॾियणो, ठीकु आहे न। ॾिसो इन ॿिनि खे पाण में मिलाए छॾियो आहे। इन ॿिनि खे मां पाण में मिलायां। तव्हां जेके इन जो रंग चेंज करणु चाहियो त तव्हां इन जो रंग बि चेंज करे सघो था। आसानी सां तव्हां इनखे पाण में मिलाईंदा न तव्हांजो रंग चेंज न करे सघंदा, ठीकु आहे न। न सो मुंहिंजो रंग चेंज करे छॾियो आहे। हाणे तव्हांखे बिल्कुलु तव्हांखे सही वारे इनखे इनेबल करे तव्हांखे इनखे ओके कर, ठीकु आहे। ओके करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां जेको हीउ जेको तव्हां इनखे लॻायो तव्हां इनखे बि रंग करियो, ठीकु आहे। तव्हां इनखे तार लॻाए करे ऐं सभिनि जो तव्हां रंग को बि रखी सघो था, ठीकु आहे न। इन ते क्लिक करे ऐं तव्हां वरी इनखे कॉपी करियो, ठीकु आहे। कॉपी करण खां पोइ तव्हां इनखे पूरे विच ते खणी अचो। ॾिसो इनखे पूरे विच ते खणी आयुसि ऐं तव्हां इन ॿिनि खे पाण में मिलायो, इनखे ऐं ॿियो इनखे पाण में मिलायो, ठीकु आहे। मिलाइण खां पोइ तव्हां इनखे सही वारे निशान ते क्लिक करे तव्हां इनखे मिलाए छॾियो। इनके मिलाइण खां पोइ तव्हांखे इन जो जेके तव्हां इन जो बि रंग तव्हां चेंज करणु चाहियो था तव्हां टेक्सचर ते वञो। टेक्सचर ते वञण खां पोइ तव्हां को बि रंग इन ते अंदरि लॻायो। ॾिसो तव्हां सभिनी खे पंहिंजो इनखे सभिनी खे रंग करण खां पोइ तव्हां इन ते वञो। इन ते वञण खां पोइ तव्हां इन ॿिनि खे तार लॉक कढी छॾियो। तार लॉक कढी छॾण खां पोइ तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इन ते वञी करे हीअ जेको ऑप्शन तव्हां इन ते वञी करे ऐं तव्हां जेको हीअ पछाड़ि वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे ऐं तव्हां इनखे इनेबल करण खां पोइ तव्हां सभिनी खे तव्हां हीअं करे छॾिणो, ठीकु आहे। सभिनी खे ईअं करे छॾियो। क्लिक करण खां पोइ तव्हां इनखे बि इन तरीक़े सां करे छॾियो, ठीकु आहे। तव्हां इनखे ओके वारे निशान ते क्लिक करे तव्हां इनखे क्लिक करियो। तव्हां इनखे 5 तव्हां बिल्कुलु इनखे तव्हां घटाए छॾियो, ठीकु आहे। घटाइण खां पोइ तव्हां जेको इहो जेको आहे तव्हां इनखे बिल्कुलु वधाए छॾियो। तव्हां इनखे ओके वारे निशान ते क्लिक करे, ठीकु। ऐं तव्हां जेके इनके तव्हां सेव मोबाइल में सेव करणु चाहियो था तव्हां हीअ जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे त इमेज वारे क्लिक करे सेव ते क्लिक करे तव्हांजो अल्ट्रा ते क्लिक करे ऐं तव्हां सेव टू गैलरी तव्हां इन ते क्लिक करे तव्हांजी गैलरी में हीअ सेव थी वेंदो, ठीकु आहे। इहा हुई अॼु जी वीडियो। जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो खे लाइक करियो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो यूट्यूब चैनल खे, ठीकु। इहे वीडियो अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा हाफ़िज़।